खबरन जो सिलसिलो जारी है। खबर शामिल कंदासीं आवाज़ न्यूज़ चैनल जे रिपोर्टर मौजूद जिला रिपोर्टर जाम शोरो मोहम्मद सफ़र एम सेवाणी सेवण में 27 रजबुल मुर्जिब शब महराज रात हज़रत कलंदर लाल शहबाज रहमतुल्लाह अलैह जी दरगाह ते ईंदड़ ज़ायरीन सां औक़ाफ़ खाते ज़ुल्म जी इंतहा करे छॾी, जॾहिं त औक़ाफ़ खातो ज़ायरीन खे बुनियादी सहूलतुनि ते मुयसर करण में नाकाम नज़र आया। पर अफ़सोस जो औक़ाफ़ खाते तरफ़ां गैर क़ानूनी विहारियल जुतनि जे ठेकेदार ज़ायरीन खे ॿिन्हिनि हथनि सां लुटे रहियो। फ़ी जुतीअ जे जोड़े खां 50 रुपया वसूल करे रहियो हो, जॾहिं त हिन राति ते लखे ज़ायरीन दरगाह जी ज़ियारत ते ईंदा आहिनि, जॾहिं त फ़ी जोड़ो 50 रुपये जे हिसाब सां हिक राति में गैर क़ानूनी वठल ठेकेदार केतिरी रक़म कमाई हूंदी। लॻी ईअं रहियो आहे त हीउ ठेकेदार बासरा या वरी औक़ाफ़ खाते जे मैनेजर औक़ाफ़ सेवण हिन सां भाईवार आहे, जॾहिं त शायदि शेड्यूल में फ़ी जोड़े जी क़ीमत तमामु घटि आहे। गैर क़ानूनी वठल ठेकेदार ज़ायरीन सां ज़ुल्म करे रहियो आहे। ज़ायरीन जो मुतालबो हो त वज़ीर आला सिंध, चीफ सेक्रेटरी सिंध, औक़ाफ़ खाते सिंध, सेक्रेटरी कमिश्नर हैदराबाद डिवीज़न ऐं डिप्टी कमिश्नर जाम शोरो ऐं SSP जाम शोरो खे फ़ौरन नोटिस वठनि ऐं उन ठेकेदार ऐं दरगाह जे मैनेजर ख़िलाफ़ इंक्वायरी कराए उन्हनि ख़िलाफ़ क़ानूनी क़दम खंयो वञे। ₹50 का वठन चवंदा की ॾे हाणे बीठा आहियूं परदेसी माण्हू काॾे